सूबाई महोत्सव आला सिंध एजाज अली खान रीजनल ऑफिस ज़िले सांगड़ जो इफ्तिताह करे छॾियो। इफ्तिताही तकरीब खे ख़िताब कंदे सूबाई महोत्सव आला चयो त सरकारी खातनि में आवाम खे जल्द ऐं सस्तो इंसाफ़ फराहम करण लाइ हर ज़िले में रीजनल डायरेक्टर महोत्सव आला ऑफिस क़ाइम कई वई आहिनि त जीअं अवामी शिकायतुनि जो फौरी तौर ते अज़ालो करे सघिजे। हुन वधीक चयो त अवाम पंहिंजूं शिकायतूं ज़िले महोत्सव आला वटि सादे दरख़्वास्त जी सूरत में दाख़िल कराइनि। महोत्सव आला ऑफिसरनि खे तलब करे अवामी शिकायतूं ॿुधे उन्हनि खे हल करण जो पाबंद आहे ऐं असां ज़िले ऑफिसरनि जी कारकर्दगी खे वक़्तन ब वक़्तन चेक कंदा रहूं था त जीअं अवाम जा मसइला फौरी तौर ते हल थी सघनि। इफ्तिताही तकरीब खे ख़िताब कंदे रीजनल डायरेक्टर महोत्सव सांगड़ फज़ल मोहम्मद शेख चयो त सांगड़ ज़िलो हिक वसी एराज़ी ते मुश्तमिल आहे। खिपरो तालको सिंध जे केतिरनि ई ज़िलनि खां वॾो आहे। उन जे बावजूदि असां अवाम जा मसइला तुर्त हल करण लाइ जोगा क़दम खयां आहिनि। इहो ई सबबु आहे जो अवाम जो रुझान महोत्सव आला ॾांहुं वधियो आहे ऐं सॼी सिंध में हज़ारे केस असां वटि अची रहिया आहिनि। उन मौक़े ते रीजनल डायरेक्टर महोत्सव आला थरपारकर फहद बेग नादर अली दादू अली अकबर जागीरानी नारकाणो गुल हसन शेख घोटकी एडिशनल डिप्टी कमिश्नर सांगड़ वन मोहम्मद सलीम जतोई DSP सांगड़ इमदाद सोरंगी मुस्तफ़ा जट ऐं ॿिया ऑफिसर पिणु मौजूदु हुआ।